नाज़रीन हाणे पेश आहिनि मुख़्तसिर ख़बरूं। थुल्ह में तेज़ रफ़्तार कार कल्टी थी पई, जंहिंजे नतीजे में कार सवार औरतुनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। भुटागढ़ी जैकबाबाद रोड ते तेज़ रफ़्तारी सबब कार ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी कल्टी थी पई। हादसे में 5 माण्हू ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। नवाब अली मोहम्मद जे ॻोठ हसू खोसो जे रहवासी चनेसर खोसो व्याजनि खां तंग थी एहतजाज कयो। ॻोठाणे जो त सिकंदर अली जतोई खां 70,000 उधारा खयमि। टाइम ते न ॾियण ते 70,000 मथां व्याज लॻायो वियो, जेको भरे भरी थकिजी पियो आहियां। हुन चयो त सिकंदर अली जतोई, संदसि भाउ इमाम अली जतोई, जावेद जतोई रोज़ तंग कनि था, नोटिस वरितो वञे। रोहिड़ी में 2 ॾींहं अॻु रांदि खेॾींदे पेर तिरकड़ सबब नारा केनाल में बुॾी वियल ॿारड़ी जे लाश जी ॻोल्हा जारी। 2 ॾींहं अॻु ॻोठ अल्हा जवायो जतोई वासी 5 सालनि जो ॿारड़ो यासिर जतोई पाणी में किरी बुॾी वियो, जंहिंजी अञा ताईं ॻोल्हा कई पई वञे। संदसि घर भाती सख़्त परेशान। बाढे मां ॻोठाणो मुबैना तौरु अगवा थी वियो। वारसनि सख़्त एहतजाज कंदे संदसि बाज़ियाबी जो मुतालबो कयो। वारसनि जो इन हवाले सां चवणु आहे त अब्दुल ख़ालिक जानवरनि जो इलाज कंदो आहे, खेसि कंहिं दोस्त घुरायो, पोइ वापसि ई नाहे मोटियो। नौशर फिरोज जे ॻोठ तालिबुद्दीन सोलंकी वासण मुबैना अगवा थियल समीरा सोलंकी बाज़ियाब थी घर पहुची वई। नारी पंहिंजी माउ सां गॾु प्रेस क्लब नौशर फिरोज सारो एहतजाज कयो। समीरा सोलंकी इल्ज़ाम हयो त अब्दुल हफ़ीज़ ऐं हुन जे भाइरनि रहमतुल्लाह रियाज़ ज़ुबैर सोलंकी मूंखे अगवा कयो हो। डोकरी में सारनि जे फसल जी वधीक पैदावार वधाइण लाइ अनवा एग्री ज़रई कंपनी पारां सेमिनार मुनक़द कयो वियो। सेमिनार में कंपनी जे बिज़नेस मैनेजर सखर अकबर अली बिजराणी, ज़ोनल मैनेजर लाड़काणो अली गौहर फुलकोचो, आयल आबादकारनि ई शरीक थींदड़ हारनि खे फसल जी पैदावार वधाइण बाबति नुस्खा ॿुधाया। गढ़ी हसन लॻ ॻोठ बशीर कटोहर जी रहवासण माई ख़ानज़ादी कटोहर बाज़रनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। औरत दाहींदे चयो आहे त अब्दुल जब्बार कटोहर धुर वारनि सां कारे मामले तां तकरार हलंदड़ आहे। हुन चयो त जवाबदार ॼाणायल धुर कुझु ॾींहं अॻु असांजे 2 ॼणनि खान मोहम्मद ऐं गुल मोहम्मद कटोहर खे गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो, जिन जो इलाज कराची जी अस्पताल में हलंदड़ आहे। खैपुर नाथन शाह में फुर वाक़ियो मज़ामत ते गोली लॻण सबब मशहूर वापारी मोहम्मद खान पंवर ज़ख़्मी थी पियो। जवाबदार वापारी खे ज़ख़्मी करण बाद संदसि खीसे मां 15 लख रुपया फुर करे फरार थी विया। खैरपुर में कोरोना वबा दौरान फ्रंट लाइन ते पंहिंजो किरदार अदा कंदड़ यंग डॉक्टर्स ऐं स्टाफ नर्स पारां रेगुलर न करण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते डॉक्टर अवेज़, डॉक्टर सायरा, डॉक्टर अमरीन ऐं ॿियनि चयो त 1 साल खां वधीक अरसो गुज़रण बावजूदि असांखे पको न कयो वियो आहे, फ़ौरन पको कयो वञे। लाड़काणे में बाखराणी जे ॻोठ हकीम संदीलो वासी पुलिस एहलकार सईद अहमद संदीलो पंहिंजे घर सां गॾु बाज़रनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। उन्हनि चयो त बाज़रनि खुशबूअ खे अगवा करण जी कोशिश कई, रड़ियुनि ते पाड़े वारनि पहुची बचायो। मामले जो नोटिस वठी तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे।